वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर सां CMH जो दौरो। वज़ीर आज़म ऐं आर्मी चीफ पारां ऑपरेशन बुनियादुल मरसूस दौरान ज़ख़्मी थियल जवाननि ऐं शहरियुनि जी अयादत। वज़ीर आज़म चवे थो जहिड़ी तरह पाक फ़ौज ऐं अवाम जंग विड़ी आहे उनजो किथे बि मिसाल नथो मिली सघे। अवाम साबित क़दमी मुल्क जी अस्करी तारीख़ जो फ़ैसिलाइतो बाब बणिजी चुकी आहे। पाकिस्तान भारत के हमले में पंहिंजो दिफ़ा कयो। पाकिस्तान भारतीय अगराई जो भरपूर जवाब ॾिनो। हवाई फ़ौज भारत जा 6 वेढ़ाक जहाज़ किराया। भारत 3 ख़ाली शहरुनि ते हमला कया। पाकिस्तान जारीअ जे जवाब में ऑपरेशन बुनियाद मरसूस शुरू कयो। पाकिस्तान साबित कयो त क़ौमी सलामती ऐं ख़ुदमुख्तियारी ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। पाक भारत सीज़ फायर में अॻभराई थी आहे। सीज़ फायर लाइ दोस्त मुल्कनि जे किरदार जी वाखाण कयूं था। कश्मीर मसइले जे हल लाइ अमरीकी सदर जी आछ क़बूल कयूं था। परॾेही खाते जे तर्जुमान शफ़क़त अली ख़ान जी प्रेस कॉन्फ्रेंस। हक़ जी जंग में तारीख़ी कामयाबी ते अॼु सॼे मुल्क में शुक्राने जो ॾिहाड़ो मल्हाए पियो वञे। पाक फ़ौज खे भेटा पेश कई पई वञे। ॾींहं जी शुरूआती वफ़ाक़ी गादी वारे हंध इस्लामाबाद में 31 ऐं सूबाई राजधानी में 21 तोपनि जी सलामी। सॼे मुल्क में झंडो फड़काइण वारियूं तक़रीबूं। शुक्राने जे मरकज़ी तक़रीब पाकिस्तान मॉन्यूमेंट इस्लामाबाद में मुनक़िद थींदी। तक़रीब जो ख़ासि मेहमान वज़ीर आज़म शहबाज शरीफ हूंदो। टिनी फ़ौजनि जा सरबराह चेयरमैन जॉइंट चीफ ऑफ स्टाफ कमेटी बि तक़रीब जो हिसो हूंदा। भारत के बदतरीन शिकस्त ॾियण जी ख़ुशी में वज़ीर आज़म हाउस में झंडो फड़काइण वारी तक़रीब। वज़ीर आज़म शहबाज शरीफ क़ौमी झंडो फड़काए मुल्क जी सलामती लाइ दुआ घुरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चवे थो भारती जारियत ख़िलाफ़ पाकिस्तान खे शानदार कामयाबी मिली। दुनिया ॾिठो दुश्मन खे गोॾा खोलण में कुझु कलाक लॻा। 6-7 मई दौरान भारत पाकिस्तान ते हमलो कयो। हमले में मासूम ऐं बेगुनाह पाकिस्तानी शहीद थिया। जहाज़ भारत जा गुरूर हुआ हाणे निशान इबरत बणिजी चुका आहिनि। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां शुक्राने जे ॾिहाड़े ते पाक फ़ौज खे भेटा पेश। सदर आसिफ ज़रदारी जो चवणु आहे त अल्लाह ताला जथो रायता आहियूं ॾुखे वक़्त में फ़तह सां नवाज़ियो। ही रुॻो हथियारबंद फ़ौज जी न पर अवाम जी कामयाबी आहे। असांखे पंहिंजे पाक फ़ौज ते फ़ख़्रु आहे। ख़िते में अमन ऐं इस्तेहकाम लाइ असांजी ख़ामोशी खे कमज़ोरी न सम्झियो वञे। वज़ीर आज़म चवे थो भारती जारियत ख़िलाफ़ पाकिस्तान शानदार कामयाबी हासिल कई। भारत जे बुज़दिलाणे हमले असांखे जवाबी कार्रवाई करण ते मजबूर कयो। हथियारबंद फ़ौज दुश्मन जी एयरबेस तोड़े हवाई अॾनि खे तबाह करे छॾियो। ऑपरेशन बुनियाद मरसूस जी कामयाबी ते अवाम ऐं पाकिस्तान जे हथियारबंद फ़ौज खे मुबारकबाद पेश करियां थो। अॼु हथियारबंद फ़ौज जी बहादुरी ते ख़राज तहसीन पेश करण जो ॾींहुं आहे। अॼु अहद करण जो ॾींहुं आहे। वतन जी ख़ुदमुख्तियारी लाइ असां सभु गॾु आहियूं। PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो ऑपरेशन बुनियाद मरसूस जी कामयाबी ते शुक्राने जे ॾींहं ते बयान। चवे थो ऑपरेशन बुनियाद मरसूस भारत जे मसनूई अस्करी सरसी वारे गुरूर खे मिटी में मिलायो। शुक्राने जे ॾिहाड़े बाबत सिंध सेक्रेटरीट जे अहाते में झंडो फड़काइण वारी तक़रीब वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह सेक्रेटरीट में झंडो फड़कायो। असां जे जवाननि दुश्मन खे मुंहुं जोड़े जवाब ॾिनो। क़ौम दुश्मन ख़िलाफ़ रुख जी भित जियां बीठल आहे। शहीदनि जूं कुर्बानियूं रायगा न वेंदियूं। वतन जी इज़त ते का बि सौदेबाज़ी न थींदी। मादरे वतन जो दिफ़ा हर पाकिस्तानी ते फ़र्ज़ु आहे। IMF जे प्रोग्राम तहत वफ़ाक़ खे ॾुखियायूं आहिनि। असांखे वफ़ाक़ी बजट मां सिंध लाइ घटि शेयर मिलंदो रहियो आहे। बजट ते असांजो ध्यानु पाणी पीअण जे पाणी ऐं सफ़ाई सुथराई जी स्कीम्स ते आहे। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जूं मीडिया सां ॻाल्हियूं। कैप्टन शहीद सरवर जी मज़ार ते गुल रखण वारी तक़रीब जो ख़ासि महिमान मेजर जनरल हबीब नवाज़ हो। मज़ार कायद ते शुक्राने जे ॾिहाड़े बाबति तक़रीब। कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल अवेस दस्तगीर जी मज़ार कायद ते हाज़िरी भरे गुल रखिया। कोर कमांडर कराची महिमाननि वारे किताब में तासुर लिखिया। अलामा इक़बाल जी मज़ार ते बि शुक्राने जे ॾिहाड़े जे हवाले सां तक़रीब। गवर्नर पंजाब सरदार सलीम हैदर ख़ान मज़ार इक़बाल ते गुल रखी फातिहा पढ़ी।
सदर आसिफ अली ज़रदारी जी शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे घर आमद। सदर आसिफ अली ज़रदारी शहीद स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे वारसनि सां ताज़ियत जो इज़हार कयो। सदर आसिफ अली ज़रदारी चवे थो, असांखे पंहिंजे बहादुर जवाननि जी कुर्बानियुनि ते फ़ख्रु आहे। वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ़ आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जे स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ शहीद जे घर आमद। वारसनि सां ताज़ियत दुख जो इज़हार। वज़ीर-ए-आज़म आर्मी चीफ पारां शहीद जी रूह खे सवाब पहुचाइण लाइ दुआ घुरी वई। वज़ीर-ए-आज़म हक़ जी जंग दौरान स्क्वाड्रन लीडर उस्मान यूसुफ जे आज़म खे साराहियो। सिंध के गवर्नर कामरान टेसोरी जी मज़ार काइस से हाज़िरी गुल रखिया। पाक फौज दुश्मन जो गुरूर मिट्टी में मिलाए छॾियो। भारत रात जो हमलो कयो ऐं असां ॾींहं जी चूंड कई। जंगबंदी थे नथी हां त पाकिस्तान नई दिल्ली ऐं मुंबई खे फतह करे चुको हुजे हां। सिंध के गवर्नर कामरान टेसोरी जी कराची में मीडिया सां ॻाल्हियूं। पाकिस्तान ऐं IMF विच में वीडियो लिंक ज़रिए ॻाल्हियुनि जो ॿियो दौर। IMF सां टैक्स गॾु करण जे हदफ़ बाबति तफ़सीली ॻाल्हि ॿोल थी। ईंदड़ बजट में टैक्स जो हदफ़ 14,300 अरब रुपया रखण जी तजवीज़। ईंदड़ बजट में टैक्स वधाए 430 अरब रुपया इज़ाफ़ी हासिल कया वञनि। अदालतुनि में दाख़िल थियल टैक्स केसिस खे जल्द खां जल्द उकलाए वञे। IMF जो मुतालबो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब IMF वफ़द खे मुआशी कारकर्दगी बाबति आगाह कयो। ज़रियनि जे चवण आहे त IMF जे टैक्स हदफ़ खे हासिल करण में बि ब्रीफिंग ॾिनी वई। शुक्राने जो ॾींहुं भरपूर जोश ऐं जज़्बे सां मल्हाए पियो वञे। सीड़पकारनि जो मईशत जी बहाली ते एतमाद सुठो अमल आहे। स्टॉक एक्सचेंज जी नफ़सियाती हद पार थियण ते मुबारकबाद पेश करियां थो। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब जो ख़िताब। चई वाशिंगटन ऐं लंडन में सीड़पकारनि सां मुलाक़ातूं थियूं। पाकिस्तान जो पहिरियों ग्रीन सुकूक बॉन्ड शुरू करणु मञी विया आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में शुक्राने जी रिहाड़े बाबति तक़रीबूं। पाक फ़ौज खे भेटा पेश। हैदराबाद, जामशुरो, बदीन, जेकबाबाद, नवाबशाह, सांगड़, उमरकोट, मटियारी, कंधकोट, मेहड़, कंडियारो, जाफराबाद, गुड्डू, रतोदेरो, टंडो लैया, टंडो जाम, टंडो महमूद खान, ठट्टे, सखर, टंगवाणी, थाणी बुला खान, न्यू सैदाबाद, वगन, डिगड़ी, बुरड़ी शाह करीम, बाकरानी, दादू, भान सैदाबाद, दीपले, मकसूदुरिंद, सेवण, सिजावल, खानवान, पिथोरो, नसीराबाद, डोकरी, बाडर, कंबर, सामारो, वार ऐं ॿिनि शहरनि में तक़रीबूं, रैलियूं। पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा, क़ौमी गीतनि ते रक़्स। आपाशी वारे वज़ीर जाम ख़ान शुरू जी सदारत हेठि आपाशी जी तरक़ियाती मनसूबनि बाबति इजलास। आपाशी तरक़ी मनसूबनि जो तफ़सीली जाइज़ो वरितो वियो। सूबाई वज़ीर जाम ख़ान शुरू चवे थो, तजवीज़ कयल मनसूबनि जे फ़ाइदे ऐं उन्हनि जे मुमकिन असरनि जो तफ़सीली जाइज़ो वठणु। आपाशी जी तरक़ियाती मनसूबनि खे चूंडंदे वक़्तु पाइदारी ऐं अवाम जे ज़रूरतुनि खे अॻिभरो रखियो वञे। मनसूबनि खे मुक़ररु वक़्त ते पूरो करण खे यकीनी बणायो वञे त जीअं ईंदड़ EDP में उन्हनि जी मुस्तक़बिल बाबति फ़ैसिलो करे सघे। सिंध हुकूमत आपाशी जे शोबे जी तरक़ीअ लाइ पको इरादो रखे थी। गौसपुर भरिसां फुर मज़ाहिमत ते नौजवान मारिजी वियो। ॻोठ इलाही बिजराणी में फुर दौरान मज़ाहिमत ते नौजवान अहमद मीरानी मारिजी वियो। रखण वेझो ॻोठ सुमरन जी वांड में ओचितो ॻोठ खे बाहि विकोड़े वई। लतल सड़े रख थी वियो। ॻोठ सुमरन जी वांड में ओचितो बाहि लॻण सबबि 40 खां वधीक घर सड़ी विया। घरनि में पियल समूरो सामान बि सड़ी रख थी वियो। मुतासिर खुलियल आसमान हेठि वेठल वाहुर जी अपील। ऐं खानपुर भरिसां ॻोठ जुमो ख़ान महर ते पुलिस जी चढ़ाई। 3 ॼणा गिरफ़्तार। घरनि खे बाहि। पुलिस चढ़ाई दौरान घरनि जी तलाशी वरिती। नज़ला भाॻियल ऐं सनाउल्ला महर गिरफ़्तार। पुलिस गिरफ़्तार थियल ॻोठाणे जे घरनि खे ॿाहिरि साड़े छॾियो। ॻोठाणनि जो चवणु आहे त पुलिस बेगुनाह घरनि ते चढ़ाई करे 3 ॼणनि खे खंभे घरनि खे बाहि ॾिनी। इंसाफ़ कयो वञे।